नाज़रीन अस्सलाम वालेकुम जी तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदो वञा त हींअर असां विलेज शिरड़ा में मौजूदु आहियूं। ॾिसूं पिया त हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे, जेके ॿ क़त्ल थिया आहिनि, हिकु ज़ख़्मी आहे, मेमण बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ आहे। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हीउ जेको मसइलो आहे, उहो मसइलो जेको आहे त हीअ जेको आहे त चोरी जो मसइलो ॿुधाए पियो वञे। हीउ चोर हुया, हिननि चोरी कई ऐं चोरी कंदे हुनखे पकड़ियो वियो ऐं उनजी जेका एफ.आई.आर. आहे उहो कमर सिटी थाणे ते दाख़िल कई वई ऐं पुलिस गिरफ़्तारी पंहिंजे अमल में आणे जेको आहे त ॾेती लेती जे बुनियाद ते उन्हनि जवाबदारनि खे छॾियो, जंहिं जवाबदारनि रिएक्शन में ॿ नौजवान जेके आहिनि से क़त्ल कया आहिनि ऐं टियों ज़ख़्मी आहे। ॾिसूं पिया हिन वक़्तु एडवोकेट सफदर अली मेमण सां गॾु आहे, फिरियादी जो छा मौक़ुफ़ आहे। नाज़रीन कोशिशि कंदासीं फिरियादी जो जेको मौक़ुफ़ आहे उहो मौक़ुफ़ असां समाज वारो शेयर कंदासीं। जी एडवोकेट साहब, छा सूरत हाल आहे केस जे हवाले सां? केस मां पहिरियों इहो ई ॾसी न मुंहिंजी पहिरीं एफ.आई.आर. दाख़िल हुई। हिन 4 मुंहिंजा जिन हमिलो कयो उन में 2 हिननि छॾे ॾिना पुलिस। हिन वक़्तु बि पुलिस जी जेका प्रोग्रेस आहे बिल्कुलु वीक आहे। असां उन मां को बि सेटिस्फाई न आहियूं हिन वक़्तु ताईं। बसि ठला आसरा मिलनि था। अलहमदिल्ला नवाब बुरहान खान सरदार साहब जे थ्रू उहो असांजे पहुतो हो। इसरान साहब बि आयो हो ऐं शहर जा मुअज़िज़ जीअं असांजे ज़ुल्फ़कार साहब आहे, असांजो सुमरो साहब आहे, उहे आया आहिनि। उन्हनि असां सां हमदर्दी कई आहे। उन्हनि चयो असां तव्हांजी सपोर्ट कंदासीं। बाक़ी हिन वक़्तु ताईं असां सेटिस्फाई पुलिस जी का बि पैराग्रेस कोन्हे का उन मां न आहियूं। एसएसपी साहब जो तव्हां सां राब्तो थियो आहे? एसएसपी कंबर जो जेको आहे? जी एसएसपी साहब राब्ते में हुयो आहे ऐं चए थो मां रहंदुमि ऐं इंशाल्लाह अॼु असां पथर खयों आहे, वरी असां सुभाणे बि एसएसपी साहब सां मिलंदासीं। हीउ मामिलो जेकॾहिं आयो त उन वक़्तु तव्हां कीअं पिया सम्झो त हिननि सां ॿी बिरादरी जा बि माण्हू मौजूदु हुया या कहिड़े तरफ़ पेरा वञनि पिया? तव्हांजी छा मौक़ुफ़ आहे? बिल्कुलु उन में ॿी बिरादरी जा बि माण्हू आहिनि ऐं कुझु निशानदी थी हुई उते ऐं कुझु इंशाल्लाह अनक़रीब थी वेंदी। जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि बिल्कुलु आहिनि, ॿी बिरादरी जूं आहिनि। ऐं एफ.आई.आर. में तव्हां घणा मुलज़िम ॾिना आहिनि? उन में नॉमिनेट 6 आहिनि मुंहिंजा, अणसुञातल 2 आहिनि। अणसुञातल घणा आहिनि? 2 उन्हनि जी सुञाणप न आहे अञा कोन थी आहे। नौजवान रस्ते सां वञनि पिया, रस्ते में हुनखे क़त्ल कयो वियो। हा, हीअ पंहिंजे माना ज़मीन अथनि हुते, जंहिं ज़मीन तो चोरी कयनि उहा ज़मीन ॿी ज़मीन आहे। उहो मुंहिंजा मामो आहे, उनजा ही मारो पुट आहिनि जेके मुंहिंजे रिश्ते में मारोट थियनि। उज़ैर तुफ़ैल ऐं शोएब प्लस मुंहिंजो भाउ जुनैद, 4 ॼणा वञनि पिया। उन्हनि खे पोयों हमिलो करे हिननि क़त्ल कयो वियो, शहीद कयो। उन्हनि को जहिड़ो वग़ैरह का बि शइ इन्हनि में का बि इंटरफेयर हिननि जी कोन हुई। हिननि खे बेगुनाह हुननि खे शहीद कयो वियो आहे। जंहिंमें जेके बि ॻाल्हियूं हुयूं, पहिरियों हिननि ॿी ज़मीन मुंहिंजे हथों चोरी कई, जंहिंमें मां एफ.आई.आर. दाख़िल कई में 294 क्लेम नंबर उनजो दाख़िल थियल आहे। उन्हनि में हिननि में 2 ॼणा पुलिस जेके छॾिया उहे वरी बेल या इंटरिम लीव दाख़िल कराई आहिनि। अच्छा, ज़मीन जो जेको मामिलो ॿुधाए पियो, टे ज़मीन जो मसइलो आहे, उहो हिन सां को तालुक़ु न आहे। चोरी जे बुनियाद ते माना तव्हां केस दाख़िल करायो, उन्हनि इन जो रिएक्शन? हाँ, ज़मीन जो का बि अहिड़ी का बि कोन नहीं का ज़मीन जो हिन जो कब्ज़ो आहे या ज़मीन हिननि दावा का दाख़िल कई अहिड़ी का बि न आहे। चोरी में पक्का जंहिंमें मां हिननि खे पकड़ाए करे पुलिस खे पाण पंहिंजे हथनि सां ॾिना। हिन वक़्तु जेके नॉमिनेट जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार न आहिनि? उन्हनि में हिकिड़ो थियो आहे, मंगी बिरादरी जो आहे, हिकिड़ो नॉमिनेट आहे, उहो बिल्कुलु गिरफ़्तार थियो आहे। उहो पुलिस जेको आहे शो कयो आहे, मां हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे, वधीक कोन अञा का बि न थी आहे। नाज़रीन, प्रोग्राम जे हवाले सां मां अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कंदो रहां त विलेज शिरड़ा में असां उन मुतासिरीन वटि मौजूदु आहियूं जेके 2 नौजवान क़त्ल थिया आहिनि ऐं असांजो जेको फिरियादी आहे एडवोकेट सफदर अली मेमण साहब जो जेको मौक़ुफ़ आहे उन पंहिंजो मौक़ुफ़ रखियो आहे त ज़मीन जो को मसइलो न आहे, हीउ चोरी जो मसइलो हुयो ऐं चोरी में असां उन्हनि खे जेको आहे त पकड़ियोसीं। उनजी जेका एफ.आई.आर. जेका असां कमर सिटी थाणे ते दाख़िल कईसीं। ऐं नाज़रीन ॾिसो पिया त हीउ कंबर जे अंदरि तमामु जेको आहे त संगीन वाक़ियो थियो आहे ऐं 2 नौजवान जेके से क़त्ल कया विया आहिनि। हिन वक़्तु पुलिस जेका आहे कंहिं बि क़िस्म जो कोऑपरेट करण लाइ तयारु न आहे। जेको आहे त हिन वक़्तु जेके इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि, हिननि आई.जी. सिंध खां ऐं वज़ीर आला सिंध खां जेको आहे त डी.आई.जी. लाड़काणी खां ऐं आला अदालतुनि खां जेको आहे त मुतालबो कयो आहे त ख़ुदारा जेको आहे त हीअ नाइंसाफ़ी आहे, हीअ वॾो हिकिड़ो ज़ुल्म आहे। ऐं हिन वक़्तु ॾिसूं पिया जेके मुतासिरीन आहिनि तमामु जेको आहे त कशमकश जो शिकार आहिनि। नाज़रीन ॾिसंदासीं त हीउ जेको वाक़ियो आहे ज़िला कंबर शहदादपुर जे हवाले सां मां सिटी कंबर तालुके जे हवाले सां मूंखे अपडेट कंदो वञा। हिते तमामु वॾो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, नाइंसाफ़ी थी आहे वधीक जेको आहे नाज़रीन ॾिसंदासीं। डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच जी हिन रिपोर्ट खे ईंदड़ वक़्त लाइ कैमरामैन अली नूर सां गॾु डॉक्टर हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।
नाज़रीन अस्सलाम वालेकुम जी तमाम अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदो रहां त ही ॿ नौजवान जेके आहिनि से उज़ैर जेके से शहीद थिया आहिनि उनजो जेको वालिद आहे ग़ुलाम शबीर मेमून सां गॾु आहे। अचो पिया जेका उनजी ॻाल्हि ॿोलां उहा ॻाल्हि ॿोल सां अवां जा शेयर कयां। जी ग़ुलाम शबीर सर मुंहिंजा बेगुनाह छोकिरा मुंहिंजा हिननि मां क़तलु कया आहिनि। टियों ज़ख़्मी आहे, उहो बि सीरियस आहे होॾे कराचीअ में। चोथों भॼी वियो आहे। मां बेगुनाह मुंहिंजा क़तलु कया अथनि। मूंखे इंसाफ़ खपे। मां ग़रीब आहियां, न बनी न ॿारो आहे मूंखे। बसि इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे त मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे। नाज़रीन हे जेका त ॿिनि शहीदनि जा जेके से वालिद आहिनि हिकिड़ो जेको आहे त हिन वक़्तु जेको आहे त ज़ेरे इलाज आहे। हिन सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे, DIG लाड़काणे खां ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे त मां ग़रीब मिसकिन आहियां, मज़दूर आहियां, जेको आहे सो मां सां इंसाफ़ कयो वञे ऐं इंसाफ़ जी तक़ाज़ा मां जेको आहे सिंध हुकूमत में रखां पियो ऐं ख़ासि करे सुप्रीम कोर्ट खां बि आला अदालतनि खां बि मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं इंसानियत जे हवाले सां हिन वक़्तु मां सां जेको आहे त जेको बि मामिलो हीउ मसइलो थियो आहे हिकिड़ो ग़ैर बुनियाद ते थियो आहे। मां मिसकिन आहियां, मुंहिंजा पुट हारी नारी आहिनि। नाज़रीन ईंदड़ वक़्त जे लाइ वठंदासीं इजाज़त। अल्लाह निगहबान, सिलसिला सलाम।